दोस्तों फ़कीर सिकंदर अली तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। दोस्तों असां इंसान जे थ्योरी ते पिया ॻाल्हायूं, थोरो वीडियोनि खे मुख़्तसिर करे तव्हांखे आॾो पेश कयूं था त माना इंसान जूं मुख़्तलिफ़ तबियतूं हूंदियूं आहिनि। हिननि जेको थ्योरी ॾिनो आहे त सभु इंसान हिकु जहिड़ा आहिनि। असां चओ था न, मुख़्तलिफ़ इंसाननि जा ज़हन मुख़्तलिफ़ ख़्यालात हूंदा आहिनि ऐं उन्हनि जूं ख़सलतूं वसफ़ मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। छो त अशरफ़त मख़लूक़ात आहे, हिन में हर जानवर जा ख़सलतूं ऐं हर परंदनि जूं ख़सलतूं ऐं हर जिरी जीतनि जूं ख़सलतूं इंसान में मौजूदु आहिनि। तंहिं करे त अशरफ़त मख़लूक़ात आहे, हू हर लहजे जो माना थी थो सघे इंसान ऐं मुख़्तलिफ़ ज़हन रखे सघे थो। दोस्तों हाणे माना असां पहिरीं वीडियो में कुझु ॿुधायोसीं, कुझु रहियल आहे, हाणे ॿिए वीडियो में ॿुधायूं था। दोस्तों हिकु माना जानवरनि में हिकु शींहं बि हिकु जानवर हूंदो आहे जेको पाण शिकार कंदो आहे ऐं पंहिंजे मारीअ खे खाईंदो आहे, ॿिए कंहिंजी कान न सहंदो आहे ऐं ॿिए को लूसी लपाटी गिदड़ या ॿियो को अहिड़ो लोंबल जा माना को अची उन जे रहियल खाधे में बि को उन जानवर में जेको शिकार कई उन में को वात अची हणंदो त हू पंहिंजो न खाईंदो आहे। वरी ॿियो ॾींहुं वरी पंहिंजे ई लेवल सां मारे ऐं माना खाईंदो आहे ऐं पाण ई माना ॿिए जे हथ जो मारियल न खाईंदो आहे, पाण शिकार करे पाण खाईंदो आहे। दोस्तों के माण्हुनि में अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेको लाग़र्ज़ ख़ुदिग़र्ज़ माण्हू हूंदा आहिनि, जेको हिकु सुखन्या हिकु ॻाल्हि गत वारा हूंदा आहिनि ऐं उहे शींहं वारी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि, पंहिंजी मारे ऐं खाईंदा आहिनि, ॿिए कंहिंजी आन न मञींदा आहिनि, कंहिंजे आॾो हथ बि हीअं न टंगींदा आहिनि जो ॿिए कंहिंखां उधर ते वठां। ॾुख सुख भरी बुख भाकुर में छल न वञे शान, हू ॿिए पंहिंजे पेट में जेकॾहिं ॾुख हूंदो अथनि, लंघण हूंदो अथनि, बुख हूंदी अथनि त ॿिए जे आॾो हथ न टंगींदा आहिनि, बुर्दबारीअ जो मुज़ाहिरो कंदो, आख़िरी मरंदे मरी वेंदा आहिनि, पंहिंजे उन ॻाल्हि खां हटंदा न आहिनि। इहे बि तबियतूं शींहं वारी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि, जेको हर को उन खां पियो ॾकंदो आहे ऐं चवंदो आहे इहो अखर वारो माण्हू आहे ऐं माना सुठे ॻाल्हि गत वारो माण्हू आहे, इहो इन जी ॻाल्हि हिकिड़ी हूंदी आहे, इहो शींहं वारी ज़िंदगी गुज़ारींदो आहे। उहे बि माण्हू आहिनि। दोस्तों असां ॻाल्हि पिया कयूं जेको माना हिन जो मोर पखी ऐं कबूतर ऐं गेरे जी, जेको असां हुन वीडियो में थोरो रहायोसीं छो जो वीडियो वॾो पियो थिए। हाणे उन जे लेवल सां हिन मोर पखी ऐं कबूतर ऐं गेरो, इहो बि हिकु माना मोर पखी माना हसीन ख़ूबसूरत हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके हसीन ख़ूबसूरत हूंदा आहिनि ऐं गेरे ऐं माना कबूतर वांगुरु रॻी मोहबत पिया वंडींदा आहिनि ऐं कुर्ब पिया वंडींदा आहिनि। अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि जो चवंदा आहियूं त पंहिंजे जिस्म में इहो माण्हू समाइजी वञे त बहितर आहे ऐं हिन जूं जेतिरियूं ॻाल्हियूं हुजनि उहो ॿुधूं, उन्हनि ॻाल्हियुनि में त एतिरी त सचाई हूंदी आहे ऐं एतिरी त माना उन में ईमानदारी ऐं सचाई ऐं माना हुन में मुख़लिसी समायल हूंदी आहे जो हुन जी हर हिकु ॻाल्हि असांखे वणंदो आहे, एतिरे ताईं पसंदि ईंदो आहे जो चवंदा आहियूं त इहो ॻाल्हाइण मां बसि न करे, इहो जेतिरो ॻाल्हाए असांखे का ॻाल्हि अञा ॿुधाईंदो रहे ऐं इहे सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो रहे ऐं इन मां असां सबक़ु पिराईंदा रहूं। दोस्तों इहो ऐं सदाईं अमुन जी ॻाल्हि कंदा, फितने फसाद जी ॻाल्हि न कंदा। किथे फितनो थींदो हूंदो ऐं फसाद थींदो हूंदो त उन खे रोकींदा ऐं उन खे रोकण जी कोशिशि कंदा ऐं सदाईं सुठी ॻाल्हि कंदा जंहिंमें अमुन ऐं शांती ऐं हिन सॼे धरती ते अमुन रहे, दंगो फसाद न रहे, जहिड़ो दंगो फसाद रहे इहे ई तबियतूं इन्हनि जो कबूतर ऐं मोर पखी ऐं माना हिन सां मिले थो पंहिंजो माना मोर पखी कबूतर ऐं गेरे सां, छो त इहे अमुन जा माना पखी आहिनि, इहे अमुन जे लेवल सां। दोस्तों हाणे मां इहो पखियुनि जे लेवल सां तव्हांखे ॿुधायुमि ऐं जानवरनि जे लेवल सां। हाणे अचो त तव्हांखे कुझु जीतनि जे लेवल सां तबियतूं ॿुधायूं। दोस्तों हिकिड़ा माखी हूंदो आहे जेको माखीअ जो मखु हूंदो आहे, उहो माखीअ खे माना अहिड़ो मिठाज वारे गुलनि मां रस चूसे अची ऐं उहो माखी ठाहींदो आहे ऐं माखी में वॾी शफ़ा अलाह साईं क़ुर शरीफ़ में चयो आहे। त अहिड़ियूं तबियतूं बि माण्हुनि जूं हूंदियूं आहिनि जेके माखीअ खां वधीक मिठा ऐं माना ॼण चओ त मुंहिंजे माना उन जो ॼण चओ त उन्हनि जो सिलसिलो अहिड़ो हूंदो आहे जो हू माना सदाईं सुठी ॻाल्हि ऐं माना सुठे लहजे में पेश ईंदा आहिनि ऐं कंहिंखे बि ईज़ाइण ॾुखाइण न चाहींदा आहिनि ऐं सदाईं सुठियूं ॻाल्हियूं ऐं सुठी फितरत सां ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि, सुठनि अमलनि सां ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि, नमाज़ रोज़ा ज़िक्र फ़िक्र में लॻा पिया हूंदा आहिनि। अहिड़ी पोखियूं वञूं जेको उॾे खयूं वञूं आख़िरत जे भउ मुताबिक़ कमु कंदा आहिनि ऐं कंहिंखे बि सुठी ॻाल्हि जी ॾस ॾींदा आहिनि, कंहिंखे माना बुराइनि खां रोकींदा आहिनि, ज़ना खां रोकींदा आहिनि, चोरी खां, दगा खां, धोखे खां ऐं नाजाइज़ कंहिं सां नाजाइज़ी करण खां माण्हू रोकींदा आहिनि। इन्हनि जो माखीअ जी पोख चवंदा आहियूं त यार हिते त को माखी मखण हिन खे त असुली खाई वञा, हिन खे ॻीही वञा, इहे ई माण्हू
हूंदा आहिनि जेके माना सुठी ॻाल्हि कंदा आहिनि, हर बुराईअ खां रोकींदा आहिनि ऐं माना सिधो रस्तो ॾसींदा आहिनि, सिराते मुस्तक़ीम वारो या रसूल वारो दंग ॾे असांखे माना रवां दवां कंदा आहिनि। इहे ई माखीअ जहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि। हिकिड़ा वरी माना दोस्तो हिन में जीतनि में हिकु विछू हूंदो आहे जेको हरू भरू कंहिंखे ॾंगु हलंदो आहे, जेतिरी चङाई करीस। हिकिड़े माना कुमीअ खयो हो विछूअ खे, सो विछू मथां माना हुनजे कुमी जे मथां बि हुनखे ॾंग पियो हले, हालांकि हुनखे मथां त माना खोपराटी हूंदी अथसि त बि पियो ॾंग हले। हाणे इहो मसइलो हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जो हरू भरू कंहिंखे ईज़ाईंदा आहिनि, हरू भरू कंहिंखे ॾुखाईंदा आहिनि ऐं हरू भरू किथे फितनो फसाद पैदा कंदा आहिनि। ऐं जेतिरी चङाई करीस वेतर बि ॾंगु हलंदई, जेतिरी चङाई करीस वेतर विछू जी ॾंगु हलंदई। अहिड़ा माण्हू हुननि जो सिर्फ़ु कमु ई इहो आहे त कंहिंखे नुक़सानु पहुचाए। हरू भरू हर इंसान लाइ नुक़सानु पिया सोचींदा, चवंदा रॻी नुक़सानु ई नुक़सानु थिए, पंहिंजो रुपए जो फ़ाइदो हूंदुनि, ॿिए जो लख जो नुक़सानु हूंदुनि त ॿिए जो लख विञाए छॾींदा, पंहिंजो रुपयो हासिलु कंदा। अहिड़ा माण्हू कुंद ज़हन इन माना विछूअ वांगुरु पिया लॻी था। दोस्तो इहो विछू जी माना तव्हांखे ॿुधायुमि। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां कीड़ो, हिकिड़ो माना कीड़ो हूंदो आहे जेको रेशम पैदा कंदो आहे, जेको रेशम जो धाॻो पैदा ॾींदो आहे, जंहिंमां रेशम पट माना ठाहिया वेंदा आहिनि। हे उहो कीड़े जो कमाल न आहे, मगर इहो अलाह हुन में ख़सलतूं रखियूं आहिनि। अहिड़ा इन ख़सलत इन वसब वारा माण्हू हिकिड़ा हूंदा आहिनि जेको नरम दिलि हूंदा आहिनि, नरम मज़ाज जा माण्हू हूंदा आहिनि। ॻाल्हियुनि कंदे कंहिं माना रोई ॾींदा आहिनि, कंहिंखे ईज़ाइण न चाहींदा आहिनि, कंहिंखे ॾुखाइण न चाहींदा आहिनि ऐं माना कंहिंखे माना कंहिं ॿिए जो बि ईज़ा ऐं ॾुख वारी ॻाल्हि बि बर्दाश्त न कंदा आहिनि ऐं जल्दी में रोई बि ॾींदा आहिनि। तमामु हसास दिलि हूंदा आहिनि, उहे माना नरम दिलि हूंदा आहिनि। एॾा माण्हू माना सुठा मुतक़ी ऐं माना अलाह जे ख़ौफ़ में ॾींहुं राति रोअंदा आहिनि, ज़िक्र कंदा आहिनि। इहे ई माण्हू माना इन्हनि जूं अहिड़ियूं ख़सलतूं ऐं वसबूं हूंदियूं आहिनि। दोस्तो इहो नरम ऐं रेशम जियां हूंदा आहिनि, माना उन्हनि जो दिलि ॼण एतिरा त नरम हूंदा आहिनि जो रोई ॾींदा आहिनि अलाह जे ख़ौफ़ में ऐं सुठा कम कंदा आहिनि। दोस्तो इहो ऐं ॿी मां तव्हांखे ॿुधायां हिन जीतनि में हिकिड़ो लक्ष्मी जीत हूंदो आहे जंहिंजो नालो लक्ष्मी चवंदा आहियूं असां सिंधीअ में, राति जो ॿरंदो आहे। दोस्तो इन मां मुराद त माना इहे हिकिड़ा अलाह जा औलिया अलाह बुज़ुर्ग हूंदा आहिनि जेको राति जो उथी अलाह जो इबादत कंदा आहिनि ऐं अलाह जे नूरानियत वारे उन फैज़ मोहम्मदी खे हासिलु करणु घुरंदा आहिनि ऐं उहो राति जो उथी अलाह खे यादि कंदा आहिनि ऐं उन नूरानियत वारे फैज़ मोहम्मदी खे हासिलु करण लाइ ज़िक्र फ़िक्र कंदा आहिनि ऐं उहे माना राति जो ॾींहं जो न चोरी राति जो इबादतूं कंदा आहिनि, अलाह जी इबादत कंदा आहिनि ऐं अलाह खे पंहिंजे साम्हूं माना तसवर में ऐं पंहिंजे मुर्शिद खे तसवर में विहारे ज़िक्र फ़िक्र में पंहिंजी सॼी राति गुज़ारींदा आहिनि ऐं उहो नूरानियत वारा जलवा हासिलु कंदा आहिनि, नूरानियत वारो इल्मु हासिलु कंदा आहिनि ऐं पोइ माना कंहिंखे ॾींहं जो न ॿुधाईंदा आहिनि त पोइ असां अहिड़ी इबादत कईसीं या अहिड़ो सिस्टम कयोसीं। दोस्तो इहे माण्हू अलाह जा बरगुज़ीदा ऐं इन लक्ष्मीअ वांगुरु अहिड़ा परहेज़गार मुतक़ी ऐं जेके जंहिंजे माना साम्हूं पवनि उन्हनि जे लाइ ॼण भलाई थी वञे ऐं इन खे लक्ष्मी खे बि असां भागवंद करे इन खे सम्झंदा आहियूं इन जीत खे। तंहिं करे उहे माण्हू बि अलाह जा बरगुज़ीदा बुज़ुर्ग औलिया मस्त दरवेश ऐं माना फ़क़ीर हूंदा आहिनि जेके जंहिंजे मोहे सुबुह जो माना ज़ारत थी वञे, केॾी महिल बि ज़ारत थी वञे त हर मुश्किल आसान थी वेंदा आहिनि। दोस्तो इहो मां तव्हांखे इन जो ॿुधाईंदो हलां ऐं हिकिड़ो आख़िर में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकिड़ो जेको माना जीत हूंदो आहे उहो पतंग हूंदो आहे जेको बाहि ते अची माना मरंदो आहे त बि न मुलंदो आहे, बाहि ते ज़ोरी किरंदो आहे। उहो पतंग पखी आहे, पतंग माना पोपट आहे, पतंग पोपट आहे, जीत आहे, उन जो कमु इहो हूंदो आहे। दोस्तो अहिड़ा बि कंहिं अलाह जा औलिया अलाह बुज़ुर्ग ऐं माण्हू हिन धरती ते मौजूदु आहिनि जेको इन पतंग वांगुरु या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पंहिंजो सिर ॾियण लाइ हिन दीन इस्लाम ते तयारु हूंदा आहिनि ऐं इहो बि न सोचींदा आहिनि त को मुंहिंजा बचा आहिनि या मुंहिंजा ॿार आहिनि या मुंहिंजो जान छा हूंदो आहे, उहो पाण खे शहीद कराए वेहंदो आहे, पाण या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन इस्लाम लाइ पंहिंजो सिर बि कुर्बान कंदो आहे, न मुलंदो आहे, कंहिं बि ॻाल्हि खां न मुलंदो आहे, न हटंदो आहे। पाण खे वञी उते माना जंगुनि में शहीद करे किथे वञी माना कंहिं बि अलाह वारे राह ते कंहिं माना जिहाद में वञी शामिल थी ऐं पंहिंजो पाण खे शहीद करे छॾींदो आहे, मगर मुलंदो न आहे। हुनखे ख़बर आहे त इन जंग में वञिबो या कंहिंखे मारिबो या पाण शहीद थिबो या
गाज़ी बणिबो या शहीद बणिबो इन इहो थियणो ई थियणो आहे। उहो इन पतंग जीअं हर जॻह हर मोड़ ते निकिरी पवंदो आहे। दोस्तो इहे इंसान जूं ख़सलतूं ऐं वसबूं आहिनि। दोस्तो हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिननि जेको अंग्रेज़नि थ्योरी ॾिनी आहे सरासर ग़लति ॾिनी आहे। त हू अंग्रेज़ चवनि था सभु इंसान हिकु जहिड़ा आहिनि, को न को कमु करे सघनि था, हर लहजे में इस्तेमालु थी था सघनि, हर ज़हन हिकु जहिड़ो रखनि था। पर न, हीअ हेतिरा तव्हांखे असां दलील ॾेई सिधो करे असांखे सम्झायोसीं त हर इंसान जूं मुख़्तलिफ़ शिकिलूं, मुख़्तलिफ़ ज़हन, मुख़्तलिफ़ मुख़्तलिफ़ माना हुननि जा ख़्यालात हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ हुननि जो में शऊर हूंदो आहे, मुख़्तलिफ़ हुननि जूं तबियतूं हूंदियूं आहिनि। इन लेवल सां हीअ माना असुली हीअ जेको माना थ्योरी हुननि ॾिनी हुई उहा ग़लति हुई। हीअ जेको तव्हांजे आॾो असां इस्लामी लेवल सां हीअ थ्योरी साइंसी लेवल सां इस्लामी लेवल सां ऐं माना क़ुर ऐं हदीस मां ऐं हीअ अलाह जे मख़लूक जे माना सभिनि जे तबियतुनि मां माना कढी करे फिट करे तव्हांजे आॾो सॼो सिस्टम रखियोसीं। ऐं हीअ आख़िरी वीडियो हुयो। महिरबानी। अस्सलाम। उमेदु आहे तव्हांखे घणो पसंदि आयो हूंदो। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।